Hi guys, it's me here, Ehsan Ali Lund. Yesterday we studied about the pronoun and its types and defined all types, but today we have a new topic, adjective. So we will learn today what is adjective and its types. So first of all we have to know what is an adjective. Adjectives are words that describes nouns or pronouns to aid its meaning. एडजेक्टिव छा खे चइबो आहे? एडजेक्टिव उहो लफ़्ज़ आहे जंहिंमें असीं सिफ़त ऐं ज़मीर जे गुण अवगुण तारीफ़ या उन जे बारे में क्वालिटी या ख़ासियत जे बारे में पढ़ंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल, सैफ़ इज़ अ गुड बॉय, ही इज़ स्मार्ट बॉय. सैफ़ हिकु सुठो छोकिरो आहे. हाणे गुड जेको असांजो छा थींदो? एडजेक्टिव थींदो. ही इज़ स्मार्ट बॉय, स्मार्ट छा थींदो? एडजेक्टिव थींदो. देयर आर टू टाइप्स ऑफ यूसेज of an adjective. Which are they? Number 1, attributive adjective. Number 2, predicative adjective. First of all, we have to know what is attributive adjective. An attributive adjective modifies a noun and comes before the noun in the first position. Number 1, an attributive adjective खे असां जुमले में इस्तेमाल कंदा आहियूं. For example, the beautiful new bike is out of order. एक नओं ख़ूबसूरत मोटरसाइकिल ख़राबु आहे. ब्यूटीफुल न्यू इहो जेको असांजो छा थींदो? एट्रीब्यूटिव एडजेक्टिव. छा जे लाइ? छो जो इन खे असां नाउन खां पहिरें इस्तेमालु कंदा आहियूं. एंड प्रेडिकेटिव एडजेक्टिव. व्हाट इज़ प्रेडिकेटिव एडजेक्टिव? प्रेडिकेटिव एडजेक्टिव्स गो आफ्टर द वर्ब. प्रेडिकेटिव एडजेक्टिव खे असां वर्ब खां पोइ रखंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल, द स्कूल इज़ टू फार टू गो ऑन फुट. पैदल वञण खां स्कूल तमामु परे आहे. हाणे ॾिसो, असां हिते जेको आहे टू फार जेको आहे असां यूज़ कयो आहे एडजेक्टिव. किथे यूज़ कयो आहे? वर्ब खां पोइ. हाणे ॾिसो जेको आहे एट्रीब्यूटिव एंड प्रेडिकेटिव में छा डिफरेंस आहे? एट्रीब्यूटिव में असां एडजेक्टिव खे नाउन खां पहिरियां रखंदा आहियूं एंड प्रेडिकेटिव में असां एडजेक्टिव खे वर्ब खां पोइ रखंदा आहियूं. हाणे असां पढ़ंदासीं टाइप्स ऑफ एडजेक्टिव्स. हाउ मेनी टाइप्स ऑफ एडजेक्टिव्स आर देयर? There are 6 types of adjective. Number 1, adjective of quality. Number 2, adjective of quantity. Number 3, adjective of number. Number 4, demonstrative adjective. Number 5, interrogative adjective. Number 6, possessive adjective. ये ही असांजा 6 क़िस्म आहिनि adjective जा जेके तव्हांजे साम्हूं ॾिनल आहिनि. उन खां पोइ असां हाणे डिस्क्राइब कंदासीं टाइप्स ऑफ adjectives वन बाय वन. हाणे असां टाइप्स ऑफ adjective खे हिकु हिकु करे बयानु कंदासीं. नंबर 1 आहे असां वटि adjective of quality. The definition of adjective of quality is the adjective of qualities are words that describe quality of noun. जेके क्वालिटी जे नाउन खे बयानु करनि या उन जे जेको आहे बारे में कुझु ॿुधाए तंहिंखे असां adjective of quality चवंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल, नंबर 1 सेंटेंस इज़ आई हैव अ नाइस कार. मां वटि हिकु बहितरीनु कार आहे, सुठो कार आहे, उम्दो कार आहे. हाणे इन जे लाइ जेको आहे इन जुमिले में असां यूज़ कयो आहे नाइस कार. नाइस जेको आहे असांजो क्वालिटी खे शो करे थो. ऐं कार असांजो जेको आहे येलो बि थी सघे थो, कलरफुल बि थी सघे थो, ब्यूटीफुल बि थी सघे थो, रेड बि थी सघे थो. इहे सभई एग्ज़ाम्पल असांजा छा जा आहिनि? एडजेक्टिव ऑफ क्वालिटी जा आहिनि. उन खां पोइ असां पढ़ंदासीं नंबर 2. नंबर 2 में आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी. डेफिनेशन ऑफ एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी जो थींदो, adjective of qualities are words that describe quantity of noun or pronoun. जेको noun ऐं pronoun जे quantity खे शो करे तंहिंखे असां adjective of quantity चवंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल, I have enough money. I have enough money. enough जेको आहे हिते असांजो छा इस्तेमालु थींदो? quantity थींदो, adjective of quantity. लेट सपोज जेकॾहिं असां हिते चऊं I have some money, I have more money, इहे बि असांजा छा थियनि? एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी हुजनि. ऐं हाणे आहे असां वटि नंबर 3 एडजेक्टिव ऑफ नंबर. व्हाट इज़ एडजेक्टिव ऑफ नंबर? एडजेक्टिव ऑफ नंबर्स आर वर्ड्स दैट डिस्क्राइब एग्जैक्ट नंबर ऑफ नाउन. एग्ज़ाम्पल, अली हैज़ 4 एपल्स. अली वटि 4 एपल आहिनि. ये 4 जेको असांजो छा थींदो? एग्जैक्ट ऑफ नंबर थींदो. एंड देयर आर 3 टाइप्स ऑफ एडजेक्टिव ऑफ नंबर्स. नंबर 1, डेफिनेट न्यूमेरल एडजेक्टिव. Number 2, indefinite numeral adjective. Number 3, distributive numeral adjective. ऐं हाणे असां पढ़ंदासीं वन बाय वन टाइप्स ऑफ नंबर्स जे बारे में.
नंबर 1 आहे असां वटि definite numeral adjective. It denotes an exact number or position of noun or pronoun. हाणे ॾिसो जेको आहे नंबर एंड पोज़ीशन. हाणे नंबर छा हूंदो आहे, पोज़ीशन छा हूंदो आहे. नंबर असांजा उहे हूंदा आहिनि जिन्हनि खे असां 1 2 3 पढ़ंदा आहियूं. 1 2 3 4 5 एंड सो ऑन. इहे असांजा छा आहिनि, नंबर आहिनि. पोज़ीशन छा खे चवंदा आहियूं, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ एंड सो ऑन. दीज ऑल आर कॉल्ड पोज़ीशन्स. नंबर खे जेको असां कार्डिनल्स सॾींदा आहियूं, पोज़ीशन्स खे असां ऑर्डिनल्स सॾींदा आहियूं. उन खां पोइ असांजो नंबर 2 indefinite numeral adjectives. It denotes all the numbers but does not tell exact number of nouns or pronouns. असांखे indefinite नंबर बि तादाद ॿुधाए थो, लेकिन उहो तादाद असांखे एग्जैक्ट नथो ॿुधाए. फॉर एग्ज़ाम्पल many, all, some, etc. Number 1, there are many students in the assembly line. There are many students in the assembly line. हाणे केतिरा स्टूडेंट्स आहिनि, many आहिनि. हाणे ॾिसो नाउन खां पहिरियां असां many इस्तेमालु कयो आहे. we don't know how many students there are, 10 20 30 and so on. we don't know. Number 2, he gave me all the coins. हुन मूंखे सभई सिक्का ॾिना, लेकिन केतिरा सिक्का आहिनि, वी डोंट नो. इहो असांजो छा थींदो, इनडेफिनेट. डेफिनेट में असांखे एग्जैक्ट नंबर मिलियल हूंदो, इनडेफिनेट में असांखे एग्जैक्ट नंबर न ॾिनल हूंदो. उन खां पोइ असांजो नंबर 3 डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स. व्हाट आर द डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स? ईच, एवरीवन, नो वन, etc. आर कॉल्ड डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स. उन खां पोइ असां पढ़ंदासीं नंबर 4 डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव. Demonstrative adjective छा खे चइबो आहे? Demonstrative adjectives are words that points out a person, things or animals. Demonstrative adjective उहो आहे जेको point out करे कंहिं शख़्स, कंहिं शइ खे या एनिमल खे. Let's suppose this book is mine. This book is mine. ही बुक मुंहिंजो आहे. ही जुमिलो जेको आहे असांजो छा जो आहे, डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव जो आहे. दिस जेको आहे असांजो शो करे थो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन खे. अहिड़े तरीक़े सां असां प्रोनाउन में बि दिस पढ़ी आया हुआसीं. हाणे प्रोनाउन में दिस, दैट, दोस, दीस हुजनि या एडजेक्टिव में हुजनि, इन्हनि में डिफरेंस छा थींदो? इन्हनि डिफरेंस इहो थींदो जेकॾहिं असांजो डिमॉन्स्ट्रेटिव ऑफ एडजेक्टिव आहे त पोइ असांजो थींदो दिस बुक इज़ माइन. याने नाउन सां गॾु असांजो जेको आहे दिस यूज़ थिए, उहो जेको असांजो छा थींदो, एडजेक्टिव थींदो. जेकॾहिं प्रोनाउन जो हुजे पोइ असां चवंदासीं दिस इज़ माई बुक. बुक खे असां ऑब्जेक्ट में खणी वेंदासीं ऐं उहो असांजो जुमिलो छा जो थींदो, डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन जो. हाणे ॾिसो जेको आहे दिस बुक इज़ माइन, इहो डिमॉन्स्ट्रेटिव ऑफ एडजेक्टिव आहे. दिस इज़ माई बुक, इहो जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन आहे. ऐं हाणे असां पढ़ंदासीं नंबर 5 इंट्रागेटिव एडजेक्टिव. WH words are used with nouns to ask questions. जंहिंमें WH इस्तेमालु कया वञनि उहो असांजो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन थींदा. लेट्स सपोज विच बुक इज़ योर्स. तव्हांजो बुक कहिड़ो आहे. हाणे ॾिसो इंट्रागेटिव एडजेक्टिव ऐं इंट्रागेटिव प्रोनाउन ॿिन्हिनि में सेम एग्ज़ाम्पल आहिनि, लेकिन इन्हनि ॿिन्हिनि जो जुमिले में यूज़ेज डिफरेंट आहे. हाणे इंट्रागेटिव एडजेक्टिव आहे त पोइ असां चवंदासीं विच बुक इज़ योर्स. जेकॾहिं असांजो प्रोनाउन में आहे त पोइ चवंदासीं विच इज़ योर बुक. हाणे ॾिसो छा डिफरेंस आहे. याने इंट्रागेटिव में असां बुक सां गॾु विच यूज़ कयो आहे ऐं जेको आहे प्रोनाउन में असां छा कयो आहे, मेन वर्ब सां गॾु याने हेल्पिंग वर्ब सां गॾु या टू बी वर्ब सां गॾु असां विच इस्तेमालु कयो आहे. इहो डिफरेंस आहे. उन खां पोइ आहे असांजो नंबर 6 याने आख़िरी नंबर पॉसेसिव एडजेक्टिव. Those words that are used to show ownership. उहे लफ़्ज़ जेके असांजा ओनरशिप खे ज़ाहिर करनि तंहिंखे असां पॉसेसिव एडजेक्टिव चवंदा आहियूं. एग्ज़ाम्पल अहमद हैज़ लेफ्ट हिज बैट एट होम. हाणे हिज जेको आहे पोज़ेशन खे शो करे थो. हिते हिज छा खे शो करे थो, ओनरशिप खे शो करे थो. हिज मतिलबु हुनजो, यानी ही बैट जेको आहे अहमद जो आहे. हिज हुनजो ओनरशिप खे शो करे थो. उन खां पोइ ॾिसो डिफरेंस बिटवीन नाउन एंड एडजेक्टिव्स. नंबर 1 वर्ड्स यूज़्ड इंस्टीड ऑफ नाउन. जेकॾहिं उहे लफ़्ज़ जेके नाउन जे बदिरां इस्तेमालु थियनि उन्हनि खे असां प्रोनाउन चवंदा आहियूं. वर्ड्स यूज़ टू डिस्क्राइब द नाउन. उहे लफ़्ज़ जेके नाउन खे डिस्क्राइब करनि तंहिंखे एडजेक्टिव चवंदो. प्रोनाउन छा आहे, याने
नाउन जे बदिरां इस्तेमालु थिए। एडजेक्टिव उहो आहे जेको नाउन खे डिस्क्राइब करे, तंहिंखे एडजेक्टिव चवंदासीं। दिस इज़ द बिग डिफरेंस बिटवीन pronoun and adjective. Thank you very much for watching my movie.